छा तव्हां ॼाणो था त सिंध ऐं कच्छ हज़ार साल अॻु हिक ई तहज़ीब जा हिसा हुआ? ऐं छा तव्हांखे इहा बि ख़बर आहे त दुनिया जे क़दीम तरीन शहरनि मां हिकु शहर धोलावीरा जंहिंजो तालुक़ सिंधु तहज़ीब सां आहे, उहो बि कच्छ में आहे? ऐं छा तव्हांखे इहा बि ख़बर आहे त सिंध ऐं कच्छ जे माण्हुनि जा लोक दास्तान, मौसीक़ी, ज़बान, लिबास सभु हिक ॿिए सां हैरत अंगेज़ हद ताईं मिलनि था? कच्छ ऐं सिंध जो नातो रुगो जाग्राफ़ियाई हदनि ताईं महदूद न रहियो। इहो नातो हिकु अहिड़ो जज़्बो हो जेको नसलनि खां नसलनि ताईं ज़बान, लिबास, मौसीक़ी, अक़ीदे, त्योहारनि ऐं रहणी कहणी जी सूरत में बि ज़िंदा रहियो। सिंधी ऐं कच्छी ॿोली हिक ॿिए सां एतिरी त वेझो आहिनि जो कॾहिं कॾहिं फ़र्क़ु करणु महसूसु ॾुखियो थी पवे थो। मिसाल तौरु सिंधीअ जो लफ़्ज़ प्यार कच्छीअ में बि प्यार ई आहे। कच्छीअ में लफ़्ज़ ॾुख लाइ बि साॻियो इस्तेमालु थींदो आहे। उनखां अलावा मुमल राणू जेको मिरां जे हंज मां निकितल आहे, एतिरो त मशहूरु आहे जो कच्छ जा रागी बि उनखे ॻाइनि था। सूरठ राणी जंहिंजी क़ुर्बानी जी कहाणी कच्छ जे सूरठी इलाइक़े सां वास्तो रखे थी, साॻे साह सां सिंध जे राॻियुनि जी ज़बान ॻाई वञे थी। नाग पंचमी कच्छ ऐं सिंध ॿिन्ही में नागनि जी पूॼा लाइ मल्हायो वेंदो हो, पर इहा सिर्फ़ु मज़हबी रस्म न हुई, इहा धरतीअ सां मोहबत जी अलामत हुई। अहिड़ा मेला जिते फ़क़ीर, जत, वापारी ऐं राॻी गॾु थींदा हुआ। रंगनि, लिबासनि ऐं कपिड़नि जी ॻाल्हि कजे त कच्छी, बलोची, कढ़ाई ऐं सिंधी अजरक ॿई हथ सां ठाहिया वेंदा आहिनि। ॿिन्ही जा रंग, डिज़ाइन, नमूना धरतीअ सां ॻंढियल आहिनि। कच्छी औरतुनि जी ओढ़णी ऐं सिंधी औरतुनि जी ॻागणी ॿई हिक ई फ़न जा ॿ रूप आहिनि। दुनिया जूं जेके बि क़दीम तहज़ीबूं ज़िक्र जोॻियूं आहिनि, जीअं मिस्र, मेसोपोटेमिया, चीन, उन्हनि जी कतार में हिकु नालो सिंध ऐं कच्छ जे धरतीअ तां बि उभिरे थो। उहो नालो आहे सिंधु तहज़ीब, यानी इंडस वैली सिविलाइज़ेशन। हीअ तहज़ीब तक़रीबन 5000 साल खां बि वधीक पुराणी आहे। उन जा केतिरा ई माॻा आहिनि, जिन में हिकु आहे मोहन जो दड़ो ऐं ॿियूं आहे धोलावीरा। मोहन जो दड़ो, जंहिंजो मतिलबु आहे मोलनि जो दड़ो, लाड़कानी भरिसां दरिया सिंध जे किनारे ते कंहिं वक़्त में आबाद हो, अॼु बि मौजूदु आहे। धोलावीरा कच्छ जे रण जे विच में हिकु ख़ुश्क इलाइक़े में, पर एतिरी त आला शहरी रथाबंदी सां तामीर थियल हो जो अॼु जा आर्किटेक्ट बि हैरान थियनि था। पर छा ख़ासि हो इन्हनि शहरनि में? मरकज़ी रस्ता ऐं गटरनि जो निज़ाम, जेको हिकु जहिड़ो मोहन जो दड़ो ऐं धोलावीरा ॿिन्ही में मिले थो। उतां ई ऐं हेठां इलाइक़नि में विरहायल शहर, यानी को बि प्लान बग़ैर न आहे थियो। सफ़ेद पत्थर, पाणी ज़ख़ीरे करण जा तलाउ ऐं वापार लाइ नाप जो निज़ाम बि हो। धोलावीरा जो ख़ासि ज़िक्र उन करे ज़रूरी आहे छाकाणि जो सिंधु तहज़ीब जो हिंदुस्तान वारे हिसे में सभ खां महफ़ूज़ ऐं मुनज़िम माॻो आहे, जिते अॼु बि किन इमारतनि जा बुनियाद वाज़िह तौरु ॾिसी सघजनि था। पर सवाल उथिजे थो, छा ही तहज़ीब रुगो इमारतनि, वापार या रस्तनि ताईं महदूदु हुई? न, उन जा माण्हू मौसीक़ी पसंदि, लिबास जा नमूना ठाहींदड़, फ़नकार, वापारी ऐं माप जो सिस्टम ईजाद कंदड़ हुआ। सिंध जी कांसी जी नर्तकिया, यानी दी डांसिंग गर्ल ऑफ मोहन जो दड़ो जो मुजस्मो इन तहज़ीब जी जमालियाती संजीदगीअ जो सबूत आहे। साॻिए वक़्तु धोलावीरा मां मिलंदड़ वॾो लोह जो गेट ऐं वापार लाइ बैलेंसिंग स्ट्रक्चर ज़ाहिर कनि था त इहे माण्हू वापार ऐं हिफ़ाज़त ॿिन्ही में माहिर हुआ। सिंध ऐं कच्छ जो ही तहज़ीबी ॻंढापो रुगो तारीख़ी न आहे, इहो उन्हनि ॿिन्ही धरतियुनि जे हिक जहिड़नि अलमी शहरी तमदनी जोड़जक जो ज़ीरो सबूत आहे। सिंध ऐं कच्छ जो नातो सिर्फ़ु तारीख़ी हवालनि ताईं महदूद न आहे, बल्कि इहो नातो वेदनि, पुराणनि ऐं महाभारत जहिड़नि अस्तूरी मतननि में बि महफ़ूज़ आहे। महाभारत जेका रुगो हिकु रज़मिया न पर सक़ाफ़ती ऐं रूहानी इल्म जो ख़ज़ानो आहे, उन में सिंधु देश जो ज़िक्र अहम इलाइक़े तौरु कयो वियो आहे। हिते जो ज़िक्र कॾहिं सूरमनि जी जाइ तौरु थिए थो, त कॾहिं रूहानी पनाहनि, तंत्र मंत्र ऐं योग जे इल्म सां भरियल धरतीअ तौरु बि थिए थो। कच्छ खे कक्षा चयो वियो। इहो इलाइक़ो महाभारत जे सियाहनि ऐं ऋषि मुनियुनि लाइ हिकु रस्तो ऐं पनाह गाह रहियो। के पुराणनि में कच्छ जे रण खे, जिते धरती आकाश खे छुहे थी, जो रूहानी तशबीहो बि ॾिनो वियो आहे। सिंधु दरिया, इहो त रुगो पाणीअ जो वहिकिरो न रहियो, इहो सिंधु नाले सां वेदनि में ॼातल आहे। ऋग्वेद में सिंधु नदीअ खे देवीअ जे दर्जे ते बि रखियो वियो आहे। इहा नदी जंहिंजे किनारनि ते योगियनि जी तपस्या थी ऐं जंहिंजो वहिकिरो आर्याई क़ौमुनि लाइ मज़हबी सिरिश्ते जी पैदाश जो माख़ज़ बि हो।
जॾहिं मेलनि जी ॻाल्हि कयूं त रन उत्साह जंहिंमें राग रक़्स ऐं रूहानियत हिक ॿिए सां मिली वञनि था, इहो बि पुराणनि वक़्तनि जे उन्हनि सभान ऐं मेलनि जी यादि ॾियारे थो जिते फ़न, फ़लसफ़ो ऐं फ़िक्र गॾु थींदा हुआ। त अॼु बि जेकॾहिं भुॼ जे किनारे ते कंहिं फ़नकार खां पुछो त तव्हां केरु आहियो, त मुंहिंजे ख़्याल में शायदि तव्हांखे इहो ई जवाबु मिलंदो त सिंधी आहियूं बसि हिन पासे वारा। त कीअं लॻो हीउ वीडियो? उमेद आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। अगरि जे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो। त मिलंदासीं अहिड़े दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।